वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वॾो फ़ैसिलो आयो आहे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां ख़िलाफ़ क्यूरेटिव रेफरेंस वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कमज़ोर ऐं बेबुनियाद सबबनि ते क्यूरेटिव रिव्यू रेफरेंस दाख़िल थियो हो। हुकूमत जो उन जी पैरवी न करण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म जी सदारत हेठि काबीना पहिरियां ई इन फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई चुकी आहे। वज़ीर आज़म कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ खे जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां ख़िलाफ़ क्यूरेटिव रिव्यू रेफरेंस वापसि वठण जी हिदायत करे छॾी। रेफरेंस जे नाले ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां संदसि घर भातियुनि खे हिरासां बदनाम कयो वियो। ही रेफरेंस न हो आइन ऐं कानून जे रस्ते ते हिकु हलंदड़ मनसिब मिज़ाज जज ख़िलाफ़ इमरान नियाज़ी जी इंतकामी कार्रवाई हुई। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वॾो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज काज़ी फ़ाइज़ सां ख़िलाफ़ क्यूरेटिव रिव्यू रेफरेंस वापसि वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे।